मुल्क में अमन ओमान की सूरत हाल बाबत वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ इजलास वफ़ाक़ी वज़ीरन इंटेलिजेंस कानून लागू कंदड़ अहम अमलदारन की शिरकत ज़रियन चवण आहे त इजलास में सिक्योरिटी इदारन के सरबराहन मुल्क अंदर सिक्योरिटी की सूरत हाल बाबत ब्रीफिंग दिनी। इजलास में अमन ओमान की मजमूई सूरत हाल जो जायज़ो वरितो। आर्मी पब्लिक स्कूल पेशावर साने के 10 साल मुकम्मल। शहीदन के वारसन जा जख्म अज भी ताज़ा, हौसला बुलंद। 16 दिसंबर 2014 ते बुज़दिल दहशतगर्द आर्मी पब्लिक स्कूल पेशावर में दाख़िल थिया। गोला बारूद ऐं ख़ुदकश जैकेट सां लैस अमुन दुश्मनन शागिर्दन ऐं उस्तादन 149 ॼणनि खे शहीद कयो। क़ौम दहशतगर्दी जी लानत खे ख़त्म करण लाइ पुरज़म। एपीएस सानिया के 10 पूरा थियण ते क़ौमी असरल ठहराव मंज़ूर। ठहराव जे मतन में जणायो वियो त पाकिस्तान जो ऐवान शहीदन की कुर्बानी के साराहे थो। शहीदन की कुर्बानी क़ौम के दहशतगर्दी ऐं इंतिहा पसंदी खिलाफ़ मुतहद कयो। पाकिस्तान जो ऐवान हिन मुआशरे खां दहशतगर्दी खां पाक पाकिस्तान की अदावत जो मुतालबो करे थो। करारदाद में 16 दिसंबर ते क़ौमी ॾियारो मल्हाइण जी सिफारिश कई वई। पीटीआई कंहिंसां ॻाल्हियूं करे रही आहे। मूं समेत नून लीग जे अॻुवाणनि खे हुकूमत ऐं पीटीआई जे विच में ॻाल्हियुनि जी का ॼाण आहे। असां अहिड़ियूं हालतूं नथा चाहियूं जिन सां क़ौमी ॿधीअ खे नुक़सान थिए। पीटीआई वारनि जी सियासत कूड़ ॾोफेड़ ऐं विगुड़नि खां सवाइ कुझु बि नाहे। अॼु अमीन गंडापुर जी गाॾी ते पीटीआई कारकुननि ई लठुनि सां हमिलो कयो हो। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जूं मीडिया सां ॻाल्हियूं। ख़्वाजा आसिफ चयो त पीटीआई वारा इस्लामाबाद में एहतजाज दौरान जदीद हथियार खणी आया हुआ। सिविल नाफ़रमानी जी तारीख़ खां अॻु हिननि जो माज़ी ॾिसणु घुरिजे। अवाम जी राय इहा न जेका अॼु अमीन गंडापुर जी आहे। स्टेट बैंक ब्याज जी शरह 2% घटाइण जो ऐलान करे छॾियो। ज़रई पॉलिसी कमेटी मुआशी अंगनि अखरनि जो तफ़सीली जाइज़ो वठण खां पोइ ब्याज जी शरह 2% घटाइण जो फ़ैसिलो कयो। ब्याज जी शरह 200 बेसिस पॉइंट्स मां घटिजी 13% थी वई। स्टेट बैंक तरफ़ां हलंदड़ साल दौरान ब्याज जी शरह में 5 भेरो घटिताई कई वई। हलंदड़ साल ब्याज जी शरह में 900 बेसिस पॉइंट्स घटिताई कई वई। वज़ीर आज़म पारां स्टेट बैंक जे ब्याज जी शरह घटाइण वारे ऐलान जी आजियां। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त ब्याज जी शरह में घटिताई सां सीड़पकारनि जो एतमाद वधंदो। पॉलिसी रेट 15 मां घटिजी 13% थियणु मईशत लाइ सुठो सवण आहे। ब्याज में घटिताई सीड़पकार जो हुकूमती पॉलिसियुनि ते एतमाद जो सबूत आहे। मुआशी इस्तेहकाम लाइ हुकूमत जे मुआशी टीमुनि जूं कोशिशूं तारीफ़ जोॻियूं आहिनि। पाकिस्तान स्टॉक मार्केट तारीख़ की बुलंद तरीन सतह ते 100 इंडेक्स 1,16,000 पॉइंट्स की हद पार करे वरती। ट्रेडिंग दौरान इंडेक्स में 2300 पॉइंट्स जो इजाफो ॾिठो वियो। कारोबार जी पुॼाणीअ ते 100 इंडेक्स 1,16,169 पॉइंट्स की सतह ते बंद। अमेरिकी डॉलर 5 पैसा महांगो थी वियो। इंटरबैंक में अमेरिकी डॉलर 278 रुपया 17 पैसनि जो थी वियो। सभी आईनी तरमीमी क्लाइमेट नॉर्म्स जहिड़ो वॾो इशू आहे। अदालतूं हुकूमत ऐं इदारनि खे हिदायतूं जारी कंदियूं रहंदियूं आहिनि।
अदालती हिदायतुनि बावजूद ग्राउंड ते कुछ भी थींदे नज़र नथो अचे। सुप्रीम कोर्ट जी जस्टिस मंसूर अली शाह चयो आहे त अदालती हुकुमनि बावजूद गुज़िरियल 7 सालनि खां मौसमियाती तब्दीलियुनि ते को बि कमु नाहे थियो। असांखे ट्रक जी बत्तीअ वांगुरु पुठियां लॻायो वियो आहे। मासीअ जे भेट में सिंध जूं हालतूं काफ़ी बहितर आहिनि। कच्चे में ऑपरेशन हलंदड़ आहे। घोटकी जी सूरत-हाल बहितर आहे। कश्मीर जूं हालतूं बि कंट्रोल में आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त कंहिं हिक शख़्स जे ख़ातिर समूरे सूबे जी अवाम खे दाव ते न लॻायो वञे। को बि शख़्स आइन खां मथां हुन आहे। सूबाई हुकूमतुनि खे अवाम जा मसला हल करणु घुर्जनि। गवर्नर जी तब्दीलीअ जे हवाले सां वॾे वज़ीर खां का राय नाहे वरिती वेंदी। गवर्नर जी तब्दीलीअ जूं ख़बरूं अख़बारुनि में पढ़ियूं आहिनि। GS2 हमले केस में 9 जवाबदारनि ते फर्द जुर्म लागू। शाह महमूद कुरैशी, शीरीन मज़ारी, राशिद हफ़ीज़, मुनीर ऐं ख़ादिम हुसैन खोखर समेत 9 जवाबदारनि ते फर्द जुर्म लागू कयो वियो। ज़ाकिरुल्लाह, अज़ीमुल्लाह, सादिक, महर जावेद ऐं चौधरी आसिफ ते फर्द जुर्म लागू कयो वियो। केस जी ॿुधणी 19 दिसंबर ताईं मुलतवी कई वई। इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी वारी ममलिकती वज़ीर मुल्क में इंटरनेट जी रफ़्तार सुस्त हुअण जो एतराफ़ करे वरितो। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे शहज़ा फातिमा ख्वाजा चयो त मुल्क में इंटरनेट जी स्पीड जहिड़ी रीत हुअणु घुर्जे उहा न आहे। अॼुकल्ह इंटरनेट अहम ज़रूरत बणिजी चुको आहे। फाइबर ऑपरेशन पॉलिसी ऐं 5G सां इंटरनेट जी सूरत-हाल बहितरी ईंदी। डिजिटल नेशन पाकिस्तान बिल अॼु क़ौमी असेंबली में पेश कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट जाली डोमिसाइल ऐं PRC ते सरकारी नौकरियूं हासिल करण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते रिपोर्ट तलब करे वरिती। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में MQM अॻवान ख्वाजा इज़हारुल हसन जे जाली डोमिसाइल ते सरकारी नौकरियुनि ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी। एडिशनल एडवोकेट जनरल जवाब जमा कराइण लाइ अदालत खां मोहलत ॾियण जी इस्तदा कई। जस्टिस इरफान सादत रिमार्क्स में चयो, तव्हां 1 महीने वारे कम में 2.5 साल लॻाए छॾिया आहिनि। सिंध हाई कोर्ट जे हुकुम ते जेका कमेटी जोड़ी वई हुई उन जी रिपोर्ट पेश कई वञे। सियासी क़यादत पारां आर्मी पब्लिक स्कूल सान्हीअ जे शहीदनि खे भेटा पेश। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त APS जहिड़ा वाक़िया दहशतगर्दनि ऐं ख़ारजियुनि जो असल चहिरो बेनक़ाब कंदा आहिनि। क़ौम दहशतगर्दनि खे कॾहिं बि संदनि नापाक इरादनि में कामयाब थियण न ॾींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त दहशतगर्द परॾेही अंसरनि जी चुर्च ते मासूम पाकिस्तानियुनि ते हमला कंदा आहिनि। सिक्योरिटी फोर्सिस मुल्क दुश्मन अंसरनि जो बहादुरीअ सां मुक़ाबिलो करे रही आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त APS सान्हीअ दहशतगर्दीअ जे नासूर ख़िलाफ़ समूरी क़ौम खे मुतहद कयो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां बि सान्हीअ जे शहीदनि खे भेटा पेश। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो सऊदी अरब में एंटी नार्कोटिक्स हेडक्वार्टर जो दौरो। कराची, इस्लामाबाद, लाहौर समेत सॼे मुल्क में पोलियो जे ख़ात्मे वारी मुहिम। 4 करोड़ 47 लख खां वधीक ॿारनि खे पोलियो खां बचाव जा खुड़ा पियारिया वेंदा। कराचीअ जी NJV स्कूल में वॾे वज़ीर मुराद अली शाह ॿारनि खे पोलियो खां बचाव जा खुड़ा पियारे सूबे में मुहिम जी शुरूआत कई। वरी वज़ीर मुराद अली शाह पोलियो मुहिम जी इब्तिदाई तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त हलंदड़ साल मुल्क में पोलियो जा 63 केस ज़ाहिर थिया, जिन मां 17 केस सिंध में रिपोर्ट में थिया। पोलियो वायरस जी मौजूदगी सूरत हाल जी संगीनीअ खे ज़ाहिर करे थी। अवाम खे दरख़्वास्त आहे त पोलियो जे ख़ात्मे लाइ हुकूमत जो साथ ॾे। सखर जे एहतसाब अदालत खैरपुर जे ख़ौराक खाते में मुबैना करप्शन जी जांच लाइ राणीपुर, फ्लोर मिल्स मालिकनि ऐं ॿियनि ख़िलाफ़ नेब जी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। अदालत अॻूणे सूबाई वज़ीर निसार घोड़ो, अॻूणे सेक्रेटरी सज्जाद अब्बासी ऐं ॿियनि ख़िलाफ़ जांच मुकमल करे रेफरेंस दाख़िल करण जो हुकुम।
अदालत फ्लोर मिल्स मालिकनि जा अकाउंट्स प्रॉपर्टी तहवील में वठण वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। अदालत पारां लिखत में फ़ैसिलो जारी कंदे नेब खे जल्द जांच मुकम्मल करे रेफरेंस फाइल करण जो हुकुम ॾेई छॾी हुई। सिंध में बदअमनी ते ज़ाब्तो न आयो, वधीक 3 ॼणा अगवा। संगवाणी भरिसां हथियारबंद 2 ॼणनि खे अगवा करे विया। सनन डॉटसन लावारिस हालत में हथ। जमाल लिंक रोड तां हथियारबंद डॉटसन ड्राइवर अमानुल्ला पहोड़ ऐं मोहम्मद नवाज़ खे अगवा करे विया। जाती में क़तल केस जी ॿुधणी लाइ अदालत वेंदड़ नौजवान रस्ते मां मुबैना तौर अगवा थी वियो। वारसनि मूजिबि नौजवान जहिड़े में क़तल थियल इस्माइल तहीम ऐं अलाड़ीनो थईम जे केस में फरियादी हो।